नाज़रीन, रमज़ान जो भलारो महीनो वेझो ईंदे ई हर साल जियां जेके रोज़मर्रा जी शयुनि जा अघ आहिनि उहे चोट चढ़ी वञनि था। इंतिज़ामी सतह ते तमामु घणियूं दावूं पाण ॿुधंदा आहियूं, दावाऊं कयूं बि वेंदियूं आहिनि, पर अमली तौर ते इहे जेके वापारी जॾहिं अघु वधाए छॾनि था त उन्हनि खे रोकण लाइ कोई बि तयारु न हूंदो। बचत बाज़ारनि जो ऐलान कयो वेंदो आहे, सरकारी कागज़नि में त तमामु ज़बरदस्त जेको आहे बचत बाज़ारूं लॻंदियूं आहिनि, पर अमली तौर ते माण्हू हिन भलारे महीने में महांगियूं शयूं वठण ते मजबूर हुजनि था। मथियां ईद हूंदी आहे, उन बावजूद बि सॼो जेको महीनो आहे उहो महांगाई जे अज़ाब में माण्हू फाथल हूंदा आहिनि। हिन भेरे छा सूरत हाल आहे, मुख़्तलिफ़ शहरनि जो जाइज़ो वठंदासीं। इंतिज़ामी सतह ते कहिड़ी हिकमत अमली तयारु कई वई आहे त जेके अघ आहिनि ही वापारी न वधाए सघनि। बचत बाज़ारनि जे हवाले सां छा सूरत हाल आहे, सॼे मामले ते प्रोग्राम में ॻाल्हि ॿोल बि कबी। असांखे जॉइन कयो आहे वीडियो लिंक ते असगर खानोटी साहिबु आहिनि, असांजा हैदराबाद जा रिपोर्टर आहिनि। उन सां गॾु साहिल जोगी साहिबु आहिनि, असांजा सखर जा रिपोर्टर आहिनि। शाहिद ख़ासकेली साहिबु असांजा मीरपुर ख़ास जा रिपोर्टर आहिनि। हनीफ़ सुहाग साहिबु असांखे कुझु देरि में जॉइन कंदा, लाड़काणो जा रिपोर्टर आहिनि। असगर साहिबु, हीउ जॾहिं भलारो महीनो अचे थो त इबादतनि जो महीनो आहे, उन में ही जेके माफ़िया आहे उहे शयुनि जा अघु वधाए छॾनि था ऐं लामला माण्हुनि खे ख़रीदारी करणी पए थी, महांगियूं शयूं ख़रीद कनि था। ॿुधाइजो हैदराबाद में छा सूरत हाल आहे, छा अॻे साल वांगुरु हिन भेरे बि तव्हांखे शयुनि जा अघु वधंदे नज़र अचनि पिया? हुकूमती सतह ते छा ॾिसो पिया, कहिड़ी हिकमत अमली तयारु कई वई आहे त जीअं शयुनि जा जेके वापारी अघु न वधाए सघनि? छा सूरत हाल आहे हैदराबाद जी? सुभाणे वॾी महिरबानी। तमामु अहम इशू ते अॼु ॻाल्हि ॿोल जो तव्हां रखियो आहे उनवान। ॻाल्हि इहा आहे त हैदराबाद में ज़िलई इंतिज़ामिया पारां रमज़ान खां 4-5 ॾींहं अॻु ई हिकु आम वापे जे शयुनि जी लिस्ट जारी कई वई आहे, जंहिंमें उन्हनि जा रेट मुक़ररु कया विया आहिनि। पर हर साल ईअं थींदो आहे ऐं बचत बाज़ारुनि जा बि ऐलान थींदा आहिनि, आम वापे जे शयुनि जी लिस्ट बि जारी कई वेंदी आहे ऐं वापारियुनि खे इंतिबाह कयो वेंदो आहे त को बि वापारी, को बि दुकानदार इन्हनि रेटनि खां वधीक को बि अघु विकिरो न कंदो ऐं ॾेखा ख़ातिर कुझु कारवायूं बि थींदियूं आहिनि। पर अमली तौर ते जेकॾहिं असीं ॾिसूं था त आम माण्हूअ खे इन जो को बि रिलीफ नथो मिले ऐं शयुनि जा अघु चोट चढ़ंदा रहंदा आहिनि। ऐं हिन साल बि जेका सूरत हाल आहे त रमज़ान में अञा कुझु ॾींहं बाक़ी बचिया आहिनि त आम वापे जे शयुनि जी जेका अघु आहिनि उहे हींअर ई उन्हनि में इज़ाफ़ो अचणु शुरू थी वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदो ख़ासि तौर ते जेके आम वापे जा आइटम्स आहिनि ऐं जिन में खंडु आहे, दालियूं आहिनि, चांवर आहिनि, त उन्हनि जा जेके रेट आहिनि हिन वक़्तु ई किलो ते 20 खां 25 रुपया इज़ाफ़ो थी वियो आहे ऐं मार्केट में जेका सरकारी रेट लिस्ट ॾिनी वई आहे उन ते अमल न थी रहियो आहे। जेकॾहिं पाण ॻाल्हि करियूं आइटमनि जी जिन जे अघनि में इज़ाफ़ो थियो आहे त उन्हनि में जेको खंड जो आइटम आहे जेको आम घणो यूज़ थिए थो, त खंड जे अघ में बि फ़ी किलो ते 20 रुपया इज़ाफ़ो थियो आहे, जेका कुझु ॾींहं अॻु 140 रुपया किलो मार्केट में अवेलेबल हुई त हिन वक़्तु उहा 160 रुपये ताईं ऐं पुॼी चुकी आहे। अञा रमज़ान शुरू न थियो आहे, पर आम माण्हुनि जो चवणु आहे त रमज़ान में इहा अञा बि वधीक थी सघे थी इन जी क़ीमत। ऐं उन खां सवाइ खाजरू तेल आहे, घी आहे, उन्हनि में बि फ़ी लीटर ते 15 खां 20 रुपया जो इज़ाफ़ो थी चुको आहे आम मार्केट में। ऐं जॾहिं त सरकारी जेका रेट लिस्ट जारी कई वई आहे उन्हनि में कंहिं बि रेट लिस्ट ते हिन वक़्तु अमल न पियो थिए। ऐं आम वापे जूं जेके दालियूं आहिनि उन्हनि में बि हर दाल जे जेके क़िस्म आहिनि, मुख़्तलिफ़ दालनि जा क़िस्म आहिनि, उन्हनि समूरनि क़िस्मनि ते दालियुनि ते बि फ़ी किले ते 10 खां 15 रुपया जो इज़ाफ़ो थी चुको आहे मार्केट में। ऐं उन्हनि में बि दालियूं बि जेके आहिनि उहे बि जेके सरकारी लिस्ट जारी कई वई आहे उन्हनि जे सरकारी रेट लिस्ट ते अमल हिन वक़्तु खां ई न पियो थिए। त रमज़ान में छा सूरत हाल बीहंदी उनजो तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था। त अहिड़ीअ तरह जेका फ्रूट आहिनि जिन जो घणो में घणो विकिरो रमज़ान में थींदो आहे, त फ्रूटनि में बि हिन वक़्तु जेको केलो आहे उन केले जी जेका प्राइस आहे उहा प्राइस हिन वक़्तु ई चोट चढ़ी चुकी आहे ऐं मार्केट मां मुकमिल तौर ते केलो गाइबु आहे। जेके गाॾनि वारा, ठेलनि वारा या नंढा दुकानदार आहिनि उन्हनि जो चवणु आहे त सब्ज़ी ऐं फ्रूट मार्केट में केले जो अघु एतिरो हींअर वधी वियो आहे जो उहे ख़रीद करे वरी जॾहिं मार्केट में अची विकिरो कनि त केतिरे अघ ते विकिरो कनि, तंहिं करे उन्हनि आम मार्केट में
केलो रखण ई बंदि करे छॾियो आहे त जीअं रमज़ान में अञा हुनजा अघ वठी सघनि। सही। त अहिड़े तरीक़े सां जेके ॿिया बि फ्रूट जा शयूं आहिनि उन्हनि जा बि अघ आम मार्केट में तमामु घणा किलो जे हिसाब सां, दर्जननि जे हिसाब सां, जीअं किनू जो दर्जन हो, उन जे किनू जे दर्जन में बि 30 खां 40 रुपया फी किनू जो जेको दर्जन ते बि इज़ाफ़ो थी चुको आहे मार्केट में, ऐं रमज़ान खां अॻु जी इहा सूरत हाल आहे। ऐं अहिड़े तरह पाण आम वाइपे जे शयुनि जी ॻाल्हि पे कई त उन्हनि में बेसण जेको बुनियादी तौर पकोड़नि में ऐं ॿियनि शयुनि में इस्तेमालु थिए थो, त बेसण जे अघ में बि हिन वक़्तु ई मार्केट में इज़ाफ़ो थी चुको आहे ऐं आम दुकानदारनि उन्हनि जे बि किले ते 20 खां 25 रुपयनि जो इज़ाफ़ो करे छॾियो आहे ऐं सरकारी रेट लिस्ट ते इहो चई अमल न पियो कयो वञे त मथां खां असांखे अहिड़ा रेट मिलिया आहिनि। ऐं हुकूमती सतह ते या ज़िलई इंतिज़ामिया जी अञा हिन वक़्त ताईं का बि अहिड़ी हिकमत अमली असांखे नज़र नथी अचे जो जेके रेट लिस्टुनि जे ते अमल न पियो कयो वञे उन ते कहिड़े तरीक़े सां अमल दरामद करायो वेंदो। उन हवाले सां अञा ज़िले इंतिज़ामिया पारां कंहिं बि क़िस्म जो का गाइडलाइंस जारी न कई वई आहे, जंहिंजे करे आम मार्केट में जेके दुकानदार आहिनि ऐं वॾा वापारी आहिनि उहे जेके शयुनि जा रेट आहिनि उहे उन्हनि हिन वक़्तु ई उन्हनि में पंहिंजे पसंदि सां, पंहिंजे मन सां इज़ाफ़ो करे छॾियो आहे ऐं उन्हनि खे को बि चवण वारो न आहे। ऐं मार्केट में रेट वधण सां यकीनन आम माण्हू मुतासिर थिए थो। सुभाणे इहो पंहिंजो अलमियो आहे त जॾहिं बि मुक़दस महीनो अचे थो या जॾहिं मुक़दस ॾींहं ईंदा आहिनि त पाण वटि सॼी दुनिया में इहो ट्रेंड हूंदो आहे त अहिड़नि मुक़दस ॾींहंनि ते, मुक़दस महीननि में आम वाइपे जूं शयूं ख़ुसूसी तौर ते उन्हनि में वॾियूं वॾियूं मेगा सेल कयूं वेंदियूं आहिनि, उन्हनि में रिआयतूं ॾिनियूं वेंदियूं आहिनि। पर पाण वटि उन जो बतड़ थींदो आहे त जॾहिं बि अहिड़ा ॾींहं ईंदा आहिनि या मुक़दस ख़ासि तौर ते रमज़ान जो महीनो ईंदो आहे त शयुनि जी उते जेके वॾा वापारी आहिनि या जेके नंढा रिटेलर जा जेके दुकानदार आहिनि उन्हनि में हथरादू इज़ाफ़ो कंदा आहिनि उन्हनि जे अघनि में। पोइ माण्हुनि खे मजबूरन उन्हनि खे पंहिंजा मनपसंदि रेट ॾेई उहे शयूं वठणियूं पवंदियूं ऐं जेके ग़रीब ऐं बेपहुच माण्हू हूंदा आहिनि उहे उन्हनि शयुनि जे खाइण खां महरूम रहंदा आहिनि, छाकाणि जा रेट एॾा वधी वेंदा आहिनि जो आम माण्हूअ जे ख़रीद खां तमामु घणी उन्हनि जी पहुच न हूंदी आहे, जंहिंजे करे उहे ख़रीद न करे सघंदा आहिनि। असगर साहब तव्हां सां गॾु ई रहो जेको आहे त शाहिद ख़ासकेली साहब आहिनि मीरपुर ख़ासि मां असां सां गॾु आहिनि। शाहिद साहब, तव्हां असगर साहब जी गुफ़्तगू ॿुधी, हैदराबाद में सूरत हाल इहा आहे त रमज़ान जी आमद खां अॻु ई शयुनि जा जेके अघ आहिनि उहे त वधी विया आहिनि, वधाए छॾिया आहिनि वापारियुनि, पर उन सां गॾोगॾु हीअ सूरत हाल बि आहे त जीअं असगर साहब ॿुधाइनि पिया त रेड लिस्टूं जारी सरकारी सतह ते थियनि थियूं पर अमल कराइण लाइ को बि तयारु कोन्हे को। मीरपुर ख़ास जी छा सूरत हाल आहे? महिरबानी साईं। मीरपुर ख़ासि जी जेकॾहिं सूरत हाल ॾिसूं त जेको मार्केट जेको जाइज़ो वठिजे थो त उन में किथे बि मीरपुर ख़ासि में जेका आहे उहा हिन रमज़ान खां अॻु ई जेका रेट लिस्ट आहे उहो कंहिं बि दुकान ते जेका आहे उहा नज़र न आहे आई, जंहिंसां जेको आहे उहो को अघनि जी जेका आहे उहा कंपेयरिंग करे सघिजे, कंपेयर जेके आहिनि उहे अघ भेटे सघजनि त वाक़ई जेके आहिनि जेको अघु आहे उहो असल में हेतिरो आहे ऐं मार्केट में जेको आहे उहो दुकानदार हेतिरे में जेको आहे उहो शयूं जेको आहे विकिरो करे रहियो आहे। ऐं बाक़ी मजमूई तौर ते जेकॾहिं असीं भाॼियूं था ॾिसूं, फ्रूट था ॾिसूं त मूंखे को उन में मीरपुर ख़ासि में को घणी वाधि जेका आहे उहा अॼु ताईं जेका आहे उहा नज़र न आई आहे। मुमकिन आहे त सुभाणे ताईं इन्हनि शयुनि में जेका आहे उहा वाधि जेका आहे उहा नज़र अची वञे। आम माण्हू जेको आहे उहो ॿुधाइनि पिया त जीअं ई चंड जेको आहे उहो नज़र थो अचे रमज़ान शरीफ़ जो त फौरी तौर ते इन्हनि शयुनि खे जेको आहे उहो ब्लैक ते विकिरो कयो थो वञे, उन्हनि जा अघ वधाया था वञनि। साॻी तरीक़े सां जेके मुख़्तलिफ़ फ्रूट ऐं भाॼियूं विकिरो कंदड़ जेके आहे उन्हनि सां जॾहिं ॻाल्हि ॿोल कजे थी त ॿुधाइनि था त असल में अघु वटि अंदरि जेका लोकल मार्केट में वॾियूं जेके जिते होलसेल जो जेको कारोबार थिए थो, वॾियूं अनाज मंडियूं आहिनि, सब्जियूं मंडियूं आहिनि, उते जेके वॾा वापारी आहिनि उहे उन्हनि शयुनि खे जेको आहे उन्हनि खे स्टॉक करे सघनि छॾीनि था ऐं पोइ उन्हनि जी जेका मार्केट में जेका रसद जेका थिए थी उहा तमामु जेका आहे उहा स्लो हुजे थी। इन करे जेको आहे उन्हनि शयुनि जा अघ जेके आहिनि उहे फौरी तौर ते जेके आहिनि उहे वधाए था वञनि ऐं उन में वॾा वापारी जेके आहिनि उहे मुलवस हुजनि था। त इंतिज़ामिया स्पेशली ख़ासि तौर ते जेको आहे उहो नंढनि दुकानदारनि ऐं रेड़े वारनि ते उन्हनि ते जेको आहे उहो फाइन ऐं इन क़िस्म जो जेके आहिनि उहो ॾंड लॻाईंदी थी रहे, पर जेके असुल जिथां खां महांगाई जेका वधे थी उते इन कंहिं बि क़िस्म जी जेका आहे उहा कार्रवाई सुबुह जे टाइम ते जॾहिं मार्केट में मंडीअ में जॾहिं इहे सभई विकिरो थींदी थियूं रहनि उते कंहिं बि क़िस्म जी का कार्रवाई नथी थिए, जंहिं सबबि
मथां खां ई खेनि शयूं जॾहिं उहे महांगियूं थी मिलनि त मजबूर आहिनि उन्हनि नंढनि दुकानदारनि खे, नंढनि जेके सब्जियूं विकिणो कंदड़ आहिनि या फ्रूट विकिणो कंदड़ आहिनि, सही उन्हनि खे उहे शयूं जेके आहिनि उहे मार्केट में कुझु वधीक अघ ते जेको आहे उहो विकिणो थींदी नज़र अचनि थियूं। ऐं हूअं आमतौर ते थींदो ईअं आहे त मीरपुर ख़ासि में जेको आहे उहो हिते मुख़्तलिफ़ म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जे तरफ़ां, ख़ुदि ज़िले इंतिज़ामिया जे तरफ़ां जेके सस्तियूं बाज़ारूं जेके आहिनि उहे लॻायूं वेंदियूं आहिनि त जीअं माण्हू शहरनि खे जेके आहे उहे उन जाइ ते जेको आहे मुख़्तलिफ़ शयूं जेके आहिनि उहे सस्ते अघ ते मिली सघनि। पर हिन दफ़े मीरपुर ख़ासि में अहिड़ी का जेका आहे उहा का सरगर्मी थींदे जेका आहे उहा नज़र न पई अचे। जी ठीकु आहे शाहिद साहब, त असां सां गॾु ई रहो। साहिल जोगी साहब आहिनि सखर मां असां सां गॾु आहिनि। साहिल साहब, छा सूरत हाल आहे? रमज़ान जो भलारो महीनो अचे पियो, मजमूई तौर ते इहा रिपोर्ट साम्हूं अचनि पियूं त शयुनि जा अघु वापारियुनि वधाए छॾिया आहिनि। ज़िले इंतिज़ामिया तव्हांखे किथे मुतहरिक नज़र अचे पई त ख़ासि तौर ते जेके रेड लिस्टूं जारी कनि था उन ते अमल केरु कराईंदो, छा ॿुधाइनि था अमलदार, ऐं छा सूरत हाल आहे सखर जी? महिरबानी सुभान साहब। रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो जीअं ई शुरू थींदो आहे त माफ़िया जेके आहिनि उहे सरगर्म थी वेंदी आहे। ज़ख़ीरा अंदोज़ी अॻु में कई वेंदी आहे ऐं रमज़ान शरीफ़ में उन्हनि ई ज़ख़ीरा अंदोज़ थियल शयुनि जा रेट जेके आहिनि से पीणा ऐं टीणा कया वेंदा आहिनि। सखर जेको सिंध जो 3 नंबर वॾो शहर सखर आहे, पर हिते इंतिज़ामिया जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कंदासीं त इंतिज़ामिया अघनि वारी लिस्ट ते कंट्रोल करण में मुकमिल तौर ते नाकाम वई आहे। आम ॾींहंनि में बि जेका लिस्ट हूंदी आहे अघनि वारी उन ते कंट्रोल नाहे कराए वेंदो। वरी जॾहिं रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो शुरू थींदो आहे, बिल्कुलु हू हक़ीक़तनि थियण त ईअं खपे त वापारी हुजनि चाहे उनखां अलावा इंतिज़ामिया हुजे, पाण मुरादो ई अघ जेके आहिनि से उहे नॉर्मल कजनि या सस्ता कजनि। पर अफ़सोस सां चवणो थो पए त भलारे महीने में जेके आहिनि से असांजा मुस्लमान वापारी अक्सर आहिनि उहे ई अघ जेके आहिनि से चोट चाढ़े छॾींदा आहिनि। हिन वक़्तु जेकॾहिं मां ॻाल्हि कयां त रमज़ान शरीफ़ जो महीनो शुरू थियण वारो आहे। रमज़ान शरीफ़ खां 1-2 ॾींहं अॻु में ई हिन वक़्तु जेको फार्मी मुर्गी मिले पई हफ़्तो अॻु 480 रुपए फ़ी किलो। अॼु जेका आहे सा उहा मुर्गी जॾहिं असां रेट मालूम कयो आहे त फ़ी किलो 480 मां वधी करे 520 रुपया थी वियो आहे। ऐं नंढे गोश्त जेको हफ़्तो अॻु रेट हुयो फ़ी किलो 1600 रुपया, हाणे जेको नंढो गोश्त आहे अॼु जे रेट में असीं जॾहिं मालूम कयो त 2000 रुपया फ़ी किलो मिली रहियो आहे। खंडु जेका हफ़्तो अॻु 140 रुपया फ़ी किलो विकिरो थी रही हुई, हाणे जेका आहे उहा 150 रुपया फ़ी किलो थी वई आहे। अटो हफ़्तो अॻु 120 रुपया हुयो, अॼु जेको आहे सो अटे जो अघु मालूम कयो आहे त 135 रुपया फ़ी किलो थी वियो आहे। खुलियल जेको खाजरू तेल आहे उहो हफ़्तो अॻु जेको आहे सो फ़ी किलो मिले पियो 480 रुपया, अॼु जेको आहे सो उहो 540 रुपया फ़ी किलो थी वियो आहे। ईअं असां लीमन जी ॻाल्हि कंदासीं त लीमो 80 रुपया पाउ हुयो हफ़्तो अॻु, ऐं अॼु जेको आहे सो उहो ई लीमो 80 रुपया फ़ी पाउ मां वधी करे 120 रुपया फ़ी पाउ थी वियो आहे। ऐं बसर जो अघु 50 रुपया किलो हुयो त अॼु उहो 60 रुपया थी वियो आहे। टमाटो जेको 50 रुपया किलो हुयो अॼु उहो बि 60 खां 65 रुपयनि ताईं विकिरो थी रहियो आहे फ़ी किलो। बिह जेके हफ़्तो अॻु 100 रुपए फ़ी किलो विकिरो थी रहिया हुआ, अॼु जेको आहिनि उहे बिह 140 रुपया फ़ी किलो थी विया आहिनि। हाणे ॾिसो था पाण त कीअं माना रेट अचानक वधी विया जीअं रमज़ान शरीफ़ शुरू थियण वारो आहे। ऐं जीअं रमज़ान शरीफ़ वरी शुरू थींदो त पहिरें हफ़्ते खां ई तव्हां रेट ॾिसंदव त जेके आम शयूं आहिनि जीअं बेसण जी ॻाल्हि कजे या उनखां अलावा खारकुनि जी ॻाल्हि कजे, उन्हनि जे अघनि में बि इज़ाफ़ो थींदे नज़र अचे पियो। त अहिड़े तरीक़े सां जेके माफ़िया उन्हनि जे ख़िलाफ़ का कारवाई नथी थिए। जेकॾहिं इंतिज़ामिया चाहे त उहा कंट्रोल लिस्ट ते करे सघे थी, पर लिस्ट जेका आहे अघनि वारी उन ते कंट्रोल करण में इंतिज़ामिया ज़िले इंतिज़ामिया पहिरियां खां ई नाकाम आहे। ॿी वॾी ॻाल्हि इहा आहे त ज़िले इंतिज़ामिया पारां जेके स्टॉल लॻाया वेंदा आहिनि सस्ते शयुनि जा स्टॉल, उहे सिर्फ़ु नाले मात्र हूंदा आहिनि। किथे बि असांखे सस्ते शयुनि जा स्टॉल उहे नज़र न आहिनि ईंदा। उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु मनपसंदि जेके इन्हनि जा दुकानदार ऐं वापारी आहिनि उन्हनि खां उहे स्टॉल लॻाईंदा आहिनि। पर स्टॉलनि ते वञी तव्हां शइ चेक कंदव नी, उहा शइ तव्हांखे 2 नंबर नज़र ईंदी सही या उन में मिलावट नज़र ईंदी। इन जे करे माण्हू मजबूरन उन जेके स्टॉल गवर्नमेंट जा लॻल हूंदा आहिनि उन्हनि खे छॾे करे खुलियल मार्केट मां वञी करे सौदो वठण ऐं शयूं वठण ते मजबूर हूंदा आहिनि। रमज़ान शरीफ़ में मज़दूर तबिको वधि में वधि परेशान हूंदो आहे, छाकाणि त उनखे रमज़ान शरीफ़ में रोज़ा बि रखणा हूंदा आहिनि ऐं रोज़ जेके मज़दूरी बि करणी हूंदी आहे। रोज़ खाइण रोज़ कमाइण वारा उन्हनि जे लाइ रमज़ान हुजे चाहे आम ॾियारा हुजनि, उन्हनि जे लाइ रोज़ाना मज़दूरी करणी पवे थी।
ऐं उन खां अलावा रमज़ान में ख़र्च महांगाई सबबु वधी था वञनि, मज़दूर तबिको परेशान थिए थो। ईद जी ख़रीदारी जेके मज़दूर आहिनि वेचारा उहे न पंहिंजा कपिड़ा सही नमूने वठी था सघनि, न ॿारनि जा कपिड़ा सही नमूने वठी था सघनि। बिल्कुलु सही वजह ॻाल्हि इहा आहे त महांगाई हरूभरू वधी थी वञे। त हाणे हिन वक़्तु जेका आहे सा फी आइटम ते किथे 20 रुपया त किथे 50 रुपया हाणे वधी विया आहिनि। त जीअं रमज़ान शुरू थींदो त पहिरें सही। हफ़्ते में तव्हां ॾिसंदव त अञा वधीक शयुनि जा रेट उहे वधी वेंदा। ऐं जेकॾहिं असीं इंतिज़ामिया जी ॻाल्हि कयूं या हुकूमत जी ॻाल्हि कयूं त उहे किथे बि जेके मुतहरिक नज़र नथा अचनि। जेकॾहिं दुकानदारनि ते ॾंड लॻनि या उन खां अलावा उन्हनि खे थोरी घणी सज़ा अचे त पोइ उन ते कंट्रोल लिस्ट ते थी सघे थो। ॿी हिकिड़ी वॾी ॻाल्हि इहा आहे त रमज़ान शरीफ़ खां अॻु में हूअं खपंदो ईअं आहे इंतिज़ामिया खे, वापारियुनि खे ऐं उन खां अलावा जेके स्टेक होल्डर्स आहिनि या सिविल सोसाइटी आहे उनजो गॾिजी हिकिड़ो लाहेमल जोड़णु खपे, इजलास घुराइणु खपे त जीअं शयुनि ते कंट्रोल करण जे हवाले सां जीअं इंतिज़ामिया मुतहरिक हुजे त उन सां गॾोगॾु दुकानदार ऐं वापारी जेके आहिनि से उहे अज़ ख़ुदि या पाण मुरादो ई भलारो ॾियारो सम्झी करे बि या भलारो महीनो सम्झी करे। ठीकु आहे, ठीकु आहे। साहिर साहिबु तव्हांजो आवाज़ मूं ताईं न पियो अचे। असगर साहिबु तव्हां ॾे ईंदुसि मूंखे ॿुधाइजो त वापारी त पंहिंजी मनमानी कनि था त भई रमज़ान शरीफ़ जो भलारो महीनो अचे थो त उन ते कंट्रोल करे पाणी करे, पर अफ़सोस ठीकु आहे, ठीकु आहे। साहिल साहिबु तव्हां सां गॾु ई रहो। असगर साहिबु इंतिज़ामिया जी वापारी आहिनि, जीअं मां चयो त भई उहे रेट वधाए छॾनि था, पंहिंजी मनमानी कनि था। इंतिज़ामी सतह ते अक्सर पाण ॾिठो आहे, माज़ी में बि थियो आहे त उहो ऐलान ऐं दावाऊं पंहिंजे हिते हूंदियूं आहिनि। हिन भेरे का हिकमत अमली ठाही अथनि त भई माण्हुनि खे रिलीफ ॾियण लाइ ज़बानी कलामी जेके कागज़नि में बचत बाज़ारूं लॻाईंदा आहिनि उन में तव्हांखे कुझु नज़र अचे पियो हैदराबाद में त इंतिज़ामी सतह ते कुझु अमली तौरु तव्हां थींदे ॾिसो पिया या तव्हांखे ॿुधायो वियो हुजे त भई हिते हाणे हिन टाइप जा स्टॉल लॻंदा, माण्हुनि खे सस्तियूं शयूं मिलंदियूं। उन सां गॾोगॾु हीउ तमामु वॾो जेको रिलीफ सरकार ऐलान कयो त अटे जे अघ में सब्सिडी आहे 40 रुपयनि जी, को अटे जा स्टॉल बि लॻी सघिया आहिनि हैदराबाद में? सुभाणे ॻाल्हि इहा आहे त हिन वक़्तु जॾहिं खां असां ॾिठो आहे त ही नओं लोकल गवर्नमेंट जो निज़ाम आयो आहे जी हैदराबाद में, सॼी सिंध में, त ज़िलई इंतिज़ामिया त जहिड़ो कर इन्हनि मामलनि खां लातअलक़ बणियल आहे ऐं उन सां ज़िलई इंतिज़ामिया सां ॻाल्हाइजे थो त उन्हनि जो इहो ई रिस्पॉन्स हुजे थो त बाबा असां वटि एतिरा अख़्तियार एतिरा वसीला न आहिनि, हाणे इहो कमु लोकल गवर्नमेंट जो आहे, मकानी इदारनि जो आहे त उहे स्टॉल बचत बाज़ारूं लॻाइनि ऐं असां वटि एतिरा वसीला न आहिनि जो असां लॻायूं। बाक़ी जेतिरे क़दुरु इन ई जे करे ई गुज़िरियल साल बि हैदराबाद में कंहिं क़िस्म जी बचत बाज़ार वग़ैरह न लॻी सघी हुई। हिन वक़्त ताईं बि हैदराबाद में का क्लियर सूरत हाल न आहे त का बचत बाज़ार लॻण जे हवाले सां का ज़िले इंतिज़ामिया पारां या HMC पारां या लोकल गवर्नमेंट जा जेके टाउन्स जा इदारा आहिनि उन्हनि जे पारां को अहिड़ो क़िस्म जी का हिकमत अमली ज़ाहिर थी हुजे त नज़र न पई अचे। ऐं थिए ईअं थो जो जेको लोकल गवर्नमेंट जो निज़ाम आयो आहे त उन में ज़िले इंतिज़ामिया लोकल गवर्नमेंट जी या त पाण में कोऑर्डिनेशन न आहे ऐं या त अहिड़ी हिकमत अमली आहे जो उहे हिक ॿिए जे डिपेंडेंट थी करे रहिजी था वञनि। HMC चवे थी त डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया हणंदी, डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया इहो अज़्यूम कंदी आहे त HMC वारा को अहिड़ो स्टेप खणंदा जंहिंजे करे नतीजे में अवाम जेको आहे सो कंहिं बि अहिड़े रिलीफ खां महरूम रहिजी थो वञे। बाक़ी डिस्ट्रिक्ट इंतिज़ामिया रेट लिस्टूं जारी करे ऐं पंहिंजी खाना पूरी करे हिकु ॿ का कार्रवाई कंदी आहे त रेट लिस्टूं दुकाननि ते लॻल आहिनि या न लॻल आहिनि, उन्हनि ते अमल थिए थो या नथो थिए, उन्हनि ते बि का अहिड़े नॉमिनल क़िस्म जूं फाइन वग़ैरह हणंदा आहिनि त जीअं उहे ॼाणाए सघनि त असां का कार्रवाई करे थी। ॿी हिते वॾी फनकारी सुभाणे मां तव्हांखे ॿुधायां त हैदराबाद में ख़ासि तौर ते थिए थी कासमाबाद में। कासमाबाद अक्सरियती सिंधी आबादी जो इलाइक़ो आहे ऐं उते अक्सरियती वज़ीरनि जा बि घर आहिनि, ज़िले इंतिज़ामिया जे अमलदारनि जा बि घर आहिनि। सॼी हैदराबाद जा जेके रेट तव्हां जेकॾहिं कासमाबाद सां तव्हां भेटींदा त सॼी कासमाबाद तव्हांखे माना एॾो वॾो फ़र्क़ु महसूसु थींदो। ऐं जेका मूं हिन साहिल जी ॻाल्हि ॿुधी पई, साहिल सखर जा माण्हू वॾा ख़ुशकिस्मत आहियो जो तव्हांखे टमाटो उते 60-70 रुपया किलो मिले थो, पर कासमाबाद में उहो हिन वक़्तु ई टमाटो 150 खां 200 रुपया किलो थी वियो आहे ऐं बसर बि जेको कासमाबाद में आहे उहो 100 रुपया किलो थी चुको आहे। 2-3 ॾींहंनि जी अॻु जी मां तव्हांखे रिपोर्ट पियो ॿुधायां त कासमाबाद आम ॾींहंनि में बि हैदराबाद जे समूरनि इलाइक़नि खां रेटनि में मथे हूंदो आहे
पर केर बि पुछण वारो न आहे त छा कासमाबाद हैदराबाद जे जुरिसडिक्शन में नथो अचे या हैदराबाद जे इंतिज़ामिया जी उते अमलदारी न आहे। जो आम ॾींहंनि में रमज़ान में त हूअं ई टीणा चवणा थी वेंदा आहिनि, पर आम ॾींहंनि में बि कासमाबाद में जेके रेट लिस्टुनि में बि वरी ईअं हूंदो आहे त जेकॾहिं तव्हां डिमांड कंदा गवर्नमेंट लिस्ट तहत फ्रूट वठण जी या भाॼी वठण जी, त दुकानदार छा त उते जेके गवर्नमेंट जी लिस्टूं ठहंदियूं आहिनि न उन में ग्रेडिंग हूंदी आहे त हिकु ग्रेड जो ही रेट आहे, ॿ ग्रेड जो ही रेट आहे। त तव्हां जेकॾहिं गवर्नमेंट जे रेट लिस्ट ते डिमांड कंदा त बाबा मूंखे त गवर्नमेंट जे रेट में सूफ़ जो अघु त ही आहे त मूंखे ही ॾियो, त उन में तव्हांखे दुकानदार या गाॾे वारो अहिड़ो सूफ़ खणी ॾींदो जेको खाइण जे लाइक़ु ई न हूंदो, ऐं उहो ई जवाबु मिलंदो त साईं सरकारी रेट ते ही सूफ़ आहे त जेकॾहिं तव्हांखे खपे त ॾियूं। पोइ मजबूरन ज़ाहिर आहे उहो खाइण जहिड़ी लाइक़ु ई न हूंदो आहे त उहो माण्हू किथां वठंदा। पोइ मजबूरन हुननि खे मनपसंदि अघ ते उहो ग्रेड 1 वारो जेको सूफ़ हूंदो आहे उन जी रेट लिस्ट उते अवेलेबल हूंदी न आहे, उहो तव्हांखे वठिणो पवंदो आहे। चवंदा आहिनि आम मार्केट वारो ही आइटम शइ आहे, वठो त वठो, न सरकारी रेट वारी हीअ शइ पई अथव वठो। त इहा बि हिकिड़ी फनकारी थींदी आहे जेका यकीनन इंतिज़ामिया खे ख़बर हूंदी, पर इन्हनि सभिनी शयुनि ते इंतिज़ामिया ख़ामोश हुजे थी या हुननि में ख़बर न आहे कहिड़ी नाइली आहे जो इन्हनि शयुनि ते अमल नथी कराए सघे। ठीकु आहे, ठीकु आहे। असगर साहब तव्हां सां गॾु ई रहो। जेको आहे त शाहिद साहब खां बि जेको मीरपुर ख़ासि जी जेका इंतिज़ामी सतह ते छा थिए पियो, इंतिज़ामिया छा सोचे पई त कीअं हिन भेरे जेके वापारियुनि खे लगाम ॾिबो, कीअं कोशिशि कबी त माण्हुनि खे शयूं सस्तियूं मिली सघनि। शाहिद साहब का हिकमत अमली नज़र अचे पई, का चुरपुर नज़र अचे पई, या अॻे साल वांगुरु ईअं ई दावाऊं हूंदियूं ऐं बसि स्टॉल कागज़नि में लॻंदा, सस्तो अटे जे बजाए माण्हू महांगो अटो वठण ते मजबूरी आहिनि, छा सूरत हाल आहे? जेतोणीक इंतिज़ामिया जा जेके आहिनि इजलास जेके आहिनि उहे थी चुका आहिनि त जेका हिन रमज़ान शरीफ़ दौरान जेके अघनि ते कंट्रोल कनि, पर इहे सिर्फ़ु इजलासनि में ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि ऐं जेकॾहिं का कार्रवाई थींदी आहे त उहा का विरले कंहिं जाइ ते जेका आहे उहा थिए थी। मिसाल तौरु मीरपुर ख़ासि जो जेको वॾो शहर आहे त हुनजो जेको डाउन टाउन आहे हुनजी जेका सब्ज़ी मंडी आहे या वरी जेका अनाज मंडी आहे, आसपास जेके आहिनि उहे कार्रवायूं थींदियूं आहिनि, पर कहिड़ा इलाइक़ा आहिनि उते कंहिं बि क़िस्म जी जेका आहे उहा कार्रवाई नथी थिए। जीअं मिसाल तौरु मीरपुर ख़ासि जेकॾहिं ॿाहिरि निकिरूं त सिंधड़ीअ जो इलाइक़ो थो असांखे नज़र थो अचे, असांखे शुजाबाद नज़र थो अचे, असांखे ॿिया जेके नंढा वॾा जेके शहर आहिनि उते कंहिं बि क़िस्म जूं जेके आहिनि उहे कार्रवायूं नथियूं थियनि। सिर्फ़ु हिकिड़ो शहर में ॾेखाव जेको आहे उहो सोशल मीडिया खे ऐं इन खे वठी उते जेको आहे उहो कार्रवायूं जेके आहिनि उहे सिर्फ़ु रिकॉर्ड ते त रखायूं थियूं वञनि, पर बाक़ाइदगीअ सां उन ते जेको चौकसीअ सां हिकिड़ो जेको अमल दरामद थियणो घुरिजे उहो नथो थिए। जीअं असगर साहिब हींअर ॻाल्हि कई, साहिल साहिब बि ॻाल्हि कई त हिकिड़ियूं शयूं जेके आहिनि जेका लिस्ट जेका हुजे थी उन में जेका ग्रेड हुजे थो जिन शयुनि जो, त उहे शयूं मिसाल तौरु जेका 2 नंबर शइ आहे त उनखे 1 नंबर वारे अघ तहत जेको आहे उहो विकिरो कयो थो वञे। मिसाल तौरु 2 नंबर वारी शइ जेका आहे उहा 50 रुपए जी आहे त उन ई साॻी 2 नंबर वारी शइ खे जेको अघु जेको 1 नंबर वारी शइ जो आहे आम माण्हू खे हुनजी जेका आहे उहा ख़बर बि कान थी पए, उन्हनि खे ॿुधाइनि था त ॾिसो ई सरकारी जेको आहे उहो रेट लिस्ट में त हीअ ई अघु आहे, असां बि उहो ई शयुनि खे विकिरो कयूं था। त इन जो जेको चेक रखणु घुरिजे इंतिज़ामिया खे, मिसाल तौरु स्पेशली असिस्टेंट कमिश्नर या मुख़्तियारकार साहिबान हूंदा आहिनि उहे हिननि ते जेको आहिनि उहे छापा हणंदा रहंदा आहिनि। ऐं उन खां अलावा जेके मार्केट कमेटियूं आहिनि, मार्केट कमेटियूं बि कॾहिं कॾहिं जेको आहे न गुज़िरियल 2 सालनि खां जेको उहो फील थियो आहे त अॻु में जेको बाज़ार में अघु जंहिं शइ जो घटि रमज़ान दौरान ख़ुदि सरकारी लिस्ट में जेको आहे उहो अघु वरी 10, 20, 25 रुपया जेको आहे उहो वधीक चाढ़ियल, यानी माना आम तौर ते जेका शइ मिलंदी हुई उहा त सस्ती मिलंदी हुई, पर सरकारी लिस्ट में रमज़ान दौरान बि उहा शइ जेका नज़र थी अचे। ऐं कॾहिं कॾहिं त ईअं बि थियो आहे त जेको सरकारी लिस्ट में जेका ॿुधाई थी वञे उहा जेका स्पेशली वॾनि जेको आहे न वापारियुनि सां गॾिजी उन्हनि जी मिली भगत सां जेका उहा ठाही थी वञे, मार्केट में वरी उहे घणियूं शयूं जेके आहिनि उहे सस्तियूं तव्हांखे लिस्ट जे भेट में जेका उहो नज़र ईंदियूं। त ही ख़ुदि मार्केट कमेटीअ ते चेक रखण जी ज़रूरत आहे, ख़ुदि इंतिज़ामिया खे मुतहरक थियण जी ज़रूरत आहे त माण्हुनि खे जेको आहे रमज़ान शरीफ़ में सहूलियतूं मिलण जे बजाए उन्हनि खे को परेशानियूं न मिलनि। जी ठीकु आहे, ठीकु आहे। शाहिद साहब तव्हां सां गॾु ई रहो। साहिल साहब जी तव्हां गुफ़्तगू ॿुधो पिया, जेको आहे त शाहिद ख़ासकली साहिब जी गुफ़्तगू ॿुधी, असगर खानवी साहिब तव्हां गुफ़्तगू ॿुधी आहे, छा सखर में बि ईअं साॻी सूरत हाल आहे? इंतिज़ामिया बसि जेको आहे वापारियुनि जे रहमो करम ते
सॼो मामिलो छॾे ॾिनो आहे। पोइ हाणे वापारनि जी मर्ज़ी आहे त जहिड़ा बि अघु वठनि, बसि हिननि हिकिड़ी फॉर्मेलिटी पूरी कई, हिकिड़ी लिस्ट जारी करे छॾी ऐं पोइ बाक़ी वापारी जीअं वणनि सो कनि। ऐं ख़ासि तौर ते अटे जा जेके स्टॉल आहिनि, सब्सिडी तमामु वॾी अरबे रुपए जी सब्सिडी आहे, को अटे जा स्टॉल बि लॻी सघिया आहिनि। छा सूरत हाल आहे? सुभान साहब, जेके बि शयूं आहिनि असगर साहब ॿुधायूं, शायदि ख़ासि अली साहब ॿुधायूं, इहे वाक़ई सच आहे। ऐं शायदि ख़ासि अली तमामु सुठी ॻाल्हि इहा बि ॿुधाई त मार्केट कमेटियूं जेके आहिनि उहे साथारी आहिनि। अञा उहे ॼण त जेके माफ़िया आहिनि, दुकानदार माफ़िया हुजनि चाहे वापारी माफ़िया, उन जी ॼण त कवर थियूं ॾियनि उहे। त लिस्ट जेका वञे थी, लिस्ट में केतिरियूं अहिड़ियूं शयूं बि हूंदियूं आहिनि जेके मार्केट में आम दुकाननि ते तव्हांखे सस्ती मिलंदियूं, पर जेका लिस्ट ठहियल हूंदी आहे उन में महांगियूं लिखियल आहिनि। अञा जेकॾहिं असां दुकानदार खां जॾहिं पुछा कंदा आहियूं, वापारी खां पुछा कंदा आहियूं, त उहे असांखे उहा लिस्ट ॾेखारींदा आहिनि, चवंदा अथव सरकारी लिस्ट में ही अघु आहे, पर असां जेको आहे अञा घटि करे अघु तव्हांखे असां ॾियूं था। याने वापारियुनि खे या उन खां अलावा असां चऊं हिकिड़ी माफ़िया खे मार्केट कमेटियूं हुजनि चाहे ज़िले या उहा ॼण त कवर ॾियण लाइ ठहियल आहिनि। जेको आम तबिको आहे, पीड़ियल तबिको आहे, उहो बहितर जेको आहे पीड़िजे पियो। असर ॻाल्हि कई जीअं मूं सवेरे लिस्ट ॿुधाई तव्हांखे पथर जी जेको 60 रुपया थी वियो आहे 50 रुपयनि मां, त याने असगर साहब ॻाल्हि कई त असां वटि त 100 रुपए थो हले। इहा ॻाल्हि वाक़ई दुरुस्त आहे त इहे सखर शहर में जेका ॿुधाई आहे। पर जेकॾहिं असां सखर शहर जे ॿाहिरि वारनि इलाइक़े जी ॻाल्हि कंदासीं, सखर ज़िले जे जंहिंमें पनवाकिल तालुको हुजे चाहे सट रुड़ी न्यू तालुको हुजे, इन्हनि में तव्हां ॾिसंदव, इन ॻोठनि में वञी ॾिसंदव त उते ॿारहाड़ियुनि में जेके पीणा ऐं टीणा अघनि वधी विया आहिनि। उहे शहर मां शयूं ख़रीद करे दुकानदार वञी उते दुकान ते विकिरो कनि था, सब्जी विकिरो कनि था, त उहे वरी जेकॾहिं शहर में इहा पटाटो बटालू जेको आहे सो फी किलो 60 रुपए 70 रुपए थो मिले, त असां ॻोठनि में वञी ॾिठो आहे त उहो ई पटाटो जेको आहे सो 90 रुपए ऐं 100 रुपया फी किलो थो मिले। पहाड़ी वारनि इलाइक़नि में उते त सफ़ा चेक आहिनि, बैलेंस ई न आहे। हिते सखर में पोइ थोरो घणो इहो आहे त मथां को छापो लॻे या काई शइ थिए, तोड़े जो ई छापा लॻंदा न आहिनि ऐं असांखे मार्केट कमेटियूं मुतरिक नज़र न ईंदियूं आहिनि। पर पोइ बि शहरनि में अघु जेको आहे सो उहो 20 खां 30 रुपया फी किलो ते वधायो वियो आहे, या आम एटम ते जेको आहे सो किथे 40 किथे 50। त उहो ई जेको अघु आहे त असांखे ॻोठनि में 70 रुपए 80 रुपए फी किलो ते वधंदड़ नज़र ईंदो। त हाणे इहो ॾिसो त माफ़िया जो असर हेठि ताईं पवे थो, हेठि न ॿारहाड़ी जे दुकानदारनि ताईं पवे थो, आम मार्केट ताईं पवे थो, ऐं उहो ई वरी असर जेको आहे असांजे मज़दूर तबिके ते पवे थो, असांजे आम तबिके ते पवे थो। चवण जो मक़सदु इहो आहे त असां मुस्लमान आहियूं, भलारो महीनो आहे, त पाण मुरादो ई असांखे अघु जेके आहिनि जेकॾहिं ख़ुदा जो ख़ौफ़ हुजे त, असल में इंतिज़ामिया जो ख़ौफ़ त बाद जो आहे, पर ख़ुदा जो ख़ौफ़ हुजे त ऑटोमेटिक असां इहे शयूं जेके आहिनि से घटि कयूं। पर असां इहो बि ॾिठो आहे जॾहिं 2022 जी बरसाति पई ऐं बरसातनि में असां दीनदार दुकानदार जेके हुआ असांखे निमाज़ी नज़र आया, उहे दुकानदार उन्हनि ई जेको आहे सो जेके छापर्स आहिनि जेके असां कवर कंदा आहियूं पंहिंजे घरनि खे बरसाति जे दौरान, उहे अघु जेके आहिनि ॿीणा ऐं टीणा वधाए छॾिया। त असां मुस्लमाननि जो इहो आहे त असां मजबूरीअ में बि फ़ाइदो था वठूं, ऐं उन खां अलावा माफ़िया जेका आहे उहा भलारे महीने में बि सरगर्म थी वञे थी। पर अफ़सोस जे इंतिज़ामिया जिन खे असां टैक्स ॾियूं था, मज़दूर तबिको टैक्स ॾिए थो, हर आम ऐं ग़रीब तबिको टैक्स, वॾा अमीर त जेको टैक्स कुझु ॾियनि था कुझु आहिनि था ऐं घणी गड़काए वञनि था, पर जेको आम तबिको खां फुल टैक्स वरिती वञे थी। त उन टैक्स जो मक़सदु इहो आहे त जेके शयूं गवर्नमेंट जे तरफ़ां तइ थियल हुजनि असांखे उन ई अघ में मिलनि। पर अफ़सोस आहे चवणो थो पए टैक्स बि भरियूं था, असां गवर्नमेंट खे अलॻि पैसा था ॾियूं, ऐं माफ़िया जेका आहे महांगाई करे असांखां अलॻि पैसो थी वठे, ऐं असांजो तहफ़ुज़ करण में इंतिज़ामिया हुकूमत नाकाम वई आहे। त इन जे करे जेतिरो थी सघे गवर्नमेंट खे इन ते मुतरिक थियणो पवंदो। बिल्कुलु ईअं मुतरिक ज़रूरी आहे, उन्हनि जी ज़िमेदारी आहे, उनखे पंहिंजी ज़िमेदारी पूरी करणु घुरिजे। असगर साहब, मां आख़िर में तव्हां ॾिसो मूंखे हीउ ॿुधाइजो त छा कारण छा आहिनि आख़िर त हेॾो भलारो महीनो जिते असां इबादत बि कयूं था, रोज़ा बि रखूं था, उन खां पोइ रेट उहे साॻाई असां तमामु ई माण्हू आहिनि जेके हीअ रेट वधाइनि था, खपाइनि था। आख़िर सबबु छा आहे त भई छो ईअं रेट वधी था वञनि? पोयां खां सिलसिलो ख़राबु थिए थो, या बसि इहो आहे त माण्हू महीने में ज़रूरत आहे, वठिणो आहे, भलारो महीनो आहे, पोइ बसि उनजो फ़ाइदो था वठनि? आहे छा मामिलो? सुभन, बुनियादी तौर जीअं साहिल ॻाल्हि कई त इंतिज़ामिया जी त पंहिंजी जॻह ते ज़िमेवारी आहे ई आहे,
त उहा रेट लिस्ट ते ऐं बद इंतिज़ामियुनि ते इन्हनि ते जाइज़ो रखे, इन्हनि ते मॉनिटरिंग करे सख़्तु सज़ाऊं ॾे बिल्कुलु त जीअं अमल दरामद थी सघे, उहा उन्हनि जी ज़िम्मेवारी आहे। हम्म, पर एज़ ए होल सोसाइटी, असां सॼी सोसाइटीअ जी बि इहा ज़िम्मेवारी आहे त एज़ ए मतिलबु दुकानदार बि असां आहियूं, रेड़े वारा बि असां आहियूं, राइट मार्केट कमेटी वारा बि असां आहियूं, ऐं त सब्जी कमेटी वारा बि असां आहियूं, त डीसी बि असां आहियूं, होलसेल त वारा सभु बि असां असां आहियूं, आहियूं, ऑफिसर बि असां आहियूं। सभु असां। हा बिल्कुलु ईअं। त बुनियादी तौर को हिकिड़ो मसइलो न आहे त जॾहिं असांजी सोसाइटीअ में बि इहा ज़िम्मेवारी वापारियुनि खे बि करणु घुरिजे, असांखे बि करणु घुरिजे हम्म, त बाबा ही भलारो महिनो आहे, कमाइण जा सॼी ज़िंदगी पई आहे, घटि में घटि आम माण्हुनि खे, वॾी वॾी अलमे जी ॻाल्हि आहे त वरी उहे इन ई महीने में ज़कात बि ॾींदा, फितरात बि ॾींदा, माना उन ई कमाईअ मां। बाबा उहो तव्हां फितरो न ॾियो, तव्हां ॾे एॾी बचत न थिए, पर उहो हा, माण्हुनि खे तव्हां रिलीफ ॾेई छॾियो रमज़ान जे महीने में, मुक़दस महीने में, उन भलारे ग़रीब महीने माण्हू में। खे जेको नथो वठी सघे, रोज़ो बि रखे थो, नथो उनजी वठी ज़रूरत सघे आहे, त उन ख़्वाहिश आहे महीने में उनजी। पंहिंजे बच्चनि खे इफ़्तार त सही तरीक़े सां कराए, सहरी त सही तरीक़े सां कराए। त ओवरऑल हुकूमत सां गॾु, ज़िले इंतिज़ामिया सां गॾु, ऐं ओवरऑल जेके बि इदारा आहिनि उन्हनि सां गॾु असांजी बि सभिनि जी ज़िम्मेवारी आहे बिल्कुलु गॾियल ईअं। तौर ते त इहा अवेयरनेस पैदा करियूं ऐं माण्हुनि खे बि सोचणु घुरिजे ऐं पंहिंजी ज़िम्मेवारी अदा करणु घुरिजे त जीअं आम माण्हुनि खे रिलीफ मिले। ऐं ॿियो रिलीफ असां नथा ॾेई सघूं त घटि में घटि जेका असां ते ज़िम्मेवारी आहे, गाॾे वारे ते ज़िम्मेदारी आहे फ्रूट खपाइण जी, त त उहो उते मुनाफ़ो घटाए छॾे, उन्हनि खे रेट ते पोइ बि कमाईंदो, कमाईंदो। ईअं हा न पोइ विञाईंदो। बिल्कुलु ईअं। ईअं ई जेकॾहिं को वॾो वापारी आहे खंड जो, चांवरनि जो, त जेकॾहिं नॉमिनल फ़ाइदे ते, मुनाफ़े ते पोइ बि कमाईंदो, उनजी पोइ सेल हूंदी। हम्म, असां वटि असुल इहो बि कॉन्सेप्ट आहे त पंहिंजो सेल वधाए करे ओतिरो ई कमाए सघनि था, जेतिरो घटि कमाए वरी ओतिरो ई, ॿिन्ही सूरतनि में ॻाल्हि बराबरि आहे। बिल्कुलु ईअं। जॾहिं रेट सस्तो हूंदो त उनजी सेल वधंदी, हम्म, जेकॾहिं रेट हाई हूंदो उनजी सेल ओतिरी न थी सघंदी, बिल्कुलु ईअं। छो त परचेसिंग पावर एतिरो घटिजी वेंदो। त बिल्कुलु ईअं। ॿिन्ही सूरतुनि में असांखे वापारियुनि खे बि सम्झणु घुरिजे त रमज़ान जो महीनो हर माण्हू जी ख़्वाहिश हूंदी आहे त उहो रोज़ा रखे मुस्लमान वारनि जी ऐं इफ़्तारी करे, त ज़ाहिर जेकॾहिं नॉमिनल प्राइसिस हूंदियूं, ख़रीद हिन जे पहुच में हूंदियूं त उहे ख़रीद कंदा, ज़ाहिर उन शइ जी सेल वधंदी, त बिल्कुलु ईअं। मुनाफ़ो त उन्हनि खे उन सूरत में बि मिली सघे थो ओतिरो ई। पर इहा इंसान जी हिकिड़ो हर्स आहे, लापरवाही आहे, गैर ज़िम्मेवारी आहे। सो उनजी मुंहिंजे ख़्याल में खोट आहे अवेयरनेस जी। बिल्कुलु जेकॾहिं ईअं। उहे सभु गॾिजी असां पैदा करियूं त आम माण्हुनि जे लिए असीं हिन भलारे महीने में मुंहिंजे ख़्याल में रिलीफ करे सघूं था, बिल्कुलु ईअं। इंतिज़ामिया खां सवाइ बि। बिल्कुलु ईअं। वॾी महिरबानी असगर खानोटी साहब, साहिल जोगी साहब, शाहिद ख़ासकली साहब, तव्हां पंहिंजो क़ीमती नाज़रीन, तव्हां असांजी गुफ़्तगू ॿुधी आहे। रमज़ान जो भलारो महीनो अचण खां अॻु ई वापारियुनि शयुनि जा जेके अघ आहिनि उन जेको आहे वधाए छॾिया आहिनि, ऐं आम माण्हू जेको रमज़ान जे भलारे महीने में रोज़ा रखंदो, इबादतूं कंदो, उन्हनि खे ई महांगियूं शयूं लामाला उन्हनि माण्हुनि खे वठणियूं पवनि थियूं, मजबूरी वठणियूं पवनि थियूं, मथां ॿारनि जे लाइ ईद, उन जा कपिड़ा। तंहिंजे करे असांजे वापारियुनि खे घुरिजे त हिन भलारे महीने में जिते पाण इबादत कयूं था, जिते रोज़ा रखूं था, जिते निमाज़ूं पढ़ूं था, उते इहा बि माण्हुनि सां भलाई कयूं, इहा चङी बि कयूं त घटि में घटि हीउ जेको इज़ाफ़ी जेको मुनाफ़ो आहे उन वठूं, जी आम ग़रीब बेपहुच माण्हू आसानी सां शयूं वठी सघे, पंहिंजे ॿारनि खे सुठी जेका सहरी ऐं इफ़्तारी कराए सघे। तंहिंजे करे ख़ासि तौर ते वापारियुनि खे इन तरफ़ ध्यानु ॾियणु घुरिजे। इहा ज़रूरत आहे त उहे पंहिंजे एक्स्ट्रा मुनाफ़ा आहिनि उहे घटाए छॾनि, ऐं सरकार ऐं जिन खे इहा ज़िमेदारी आहे त उहो चेक कंदा, वधीक अघु वठणु ॾींदा, उन्हनि खे बि पंहिंजी जेका ज़िमेदारी आहे उहा वधि खां वधि अदा करणु घुरिजे, त हीउ जेको सिस्टम आहे, ख़ासि तौर ते जेको महांगाई वारो जिन आहे, उहो कम में अची सघे। अॼु प्रोग्राम जी इजाज़त ईंदड़ कंहिं ॿिए शुक्रिया मामला ताईं। अलाह।